साईं फ़हीम मुगारी साहब ॻाल्हायो, शौकत भुॼण साहब ॻाल्हायो, रोमेसा साहबा भेण नंढड़ी न्याणी असांजी ॻाल्हायो। उन चयो त लिटरेचर जेको आहे न उहो मेन सोनली कोन्हे। उन इहा सही ॻाल्हि कई, जेके शाइरी आहे न, जेको अदब आहे न, उहो असां सभिनी जी महिरास आहे, सॼी इंसानियत जी महिरास आहे। ऐं उहो उन जो को सिंफ़ी इम्तियाज़ नथो थी सघे। आउं त स्टेज ते वेठो हुउसि त तमामु सुहिणा दोस्त वेठा हुआ, ऐं साम्हूं ॾिठुमि त नियाज़ पंवर साहिबु वेठा, आर्ट्स काउंसिल जा सभु दोस्त, रफ़ी केसानी साहिबु। आउं स्टेज ते अचां थो त हीअ 27 मार्च जो ही कहिड़ो ॾींहुं आहे जॾहिं असीं आत सुंदरता ॻोल्हियूं जो मुहूर्त आहियूं उन ते ॻाल्हायूं पिया, ऐं स्टेज ते हिन सईद साथ में ऐं सितारनि जो ही कहिड़ो मेड़ आहे जो इम्तियाज़ हुसैनी साहिबु वेठो आहे, ऐं आउं उनखे पंहिंजे अखियुनि सां ॾिसां पियो। मुंहिंजे लाइ इहो वॾी ख़ुशी जी ॻाल्हि आहे। ऐं सहर इम्तियाज़ साहिबा वेठी आहे, ऐं भेण रिहाना वेठी आहे, ऐं अमर सिंधू साहिबा वेठी आहे, ऐं साहिब किताब आओ सुंदरता ॻोल्हियूं उहा वेठी आहे। आउं सम्झां थो त हीअ ॾाढी सुठी साहित आहे। जेॾी महिल आउं स्टेज ते वेठो हुउसि त मूं ॾिठो त कोरोना जी SOPs जे करे हीउ फंक्शन जेको आहे न उहो लान में पियो थिए, हिते ॿाहिरि पियो थिए। त मूं जॾहिं पंहिंजे आउं स्टेज ते वेठो हुउसि, रिहाना साहिबा ॾिसी सघे थी त आसमान ते आउं चंडु ॾिसी रहियो हुउसि। अॼु आसमान ते चंडु मौजूदु आहे। असीं हिते वेठा आहियूं, असीं खुले में सुठी हवा में आउं ईंदसि माना किताब ते ॻाल्हाइण नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं करे। त शाइरी जेका आहे उहा इंसान जी जेका जमालियात आहे न, इंसान जी जेका रुमानियत आहे न, इंसानी दिलि जी जेका नरमी आहे न, ऐं इंसानी दिलि जेको पथर आहे न, उनखे नरम कंदड़ आहे मुंहिंजे ख़्याल सां। आउं साईं इम्तियाज़ हुसैनी हींअर किताबु रखियो वेठो इम्तियाज़ आहे रोल, आउं उन किताब जो यादि हाफ़िज़ आहियां। आउं इहो किताबु पढ़ी माना वॾो थियो आहियां। आउं साईं इम्तियाज़ हुसैनी जी शाइरी मां निकितो कोन आहियां। आउं सुंदरता ॻोल्हियां ते ॻाल्हायां, या आउं वरी फिरी वरी हलियो वेंदुसि साईं इम्तियाज़ हुसैनी। आउं कोशिशि कंदुसि त आउं सभिनी सां इंसाफ़ु करियां जो एॾी ज़बरदस्त गुफ़्तगू करे वियो आहे शौकत हुजण साहिबु, ऐं एॾी ज़बरदस्त गुफ़्तगू न्याणी कई आहे। ऐं उन खां पोइ आउं कोशिशि कंदुसि त आउं किताब ते बि ॻाल्हायां, ऐं शाइरी ते बि ॻाल्हायां, हमसरी ते बि ॻाल्हायां। हिन किताब जे तारीफ़ में, आओ सुंदरता ॻोल्हियूं जे तारीफ़ में ज़ाहिदा साहिबा लिखियो हुए त 2015 में हमसरी मैगज़ीन शुरू थियो, ऐं शाइरी मूं 2016 में शुरू थी। यानी हिकिड़ो पैशन तो शुरू थिए हमसरी सां, जेका शौकत हुजण साहिबु ॻाल्हि करे वियो त हिकिड़ो बहितरीनु मैगज़ीन सिंधी में शायदि थिए। त उहो जॾहिं उहो सॼो सेटअप थियो त उनजी पंहिंजी ऑफिस आहे, उनजा पंहिंजा मुलाज़िम आहिनि, ऐं उहो पंहिंजी पहिरीं तारीख़ ते शायदि थिए थो, हाणे ऑनलाइन आहे ऐं कोविड जे करे। त उन यानी जॾहिं तव्हां क्रिएटिव कमु था करियो, जॾहिं को तव्हां तख़लीक़ी कमु था करियो, त उन खां पोइ तव्हांजो जेको पैशन आहे न, उहो तव्हांखे एॾो इंस्पायर थो करे जो तव्हां शाइर थी था वञो, तव्हां साहिब किताब शाइर थी था वञो। 2016 खां वठी 2020 जी शाइरी आहे। हिकिड़ो शेर आउं पढ़ंदुसि हुन मां, जेको मूं छाकाणि त हमसरी सथ में आहियां त शाइरा साहिबा खे बि मूं इहो पढ़ी ॿुधायो त तव्हां जेके शौकत हुजण साहिबु चयो त हिन में किरदार आहिनि, हिन में मोनोलाग, हिन में हम कलामी आहे। पर आउं चवां थो त हिन में बग़ावत कोन आहे, हिन में ज़बरदस्त रोशन ख़्याली कोन आहे, हिन में ज़बरदस्त इनक़लाबी ॻाल्हियूं कोन आहिनि, ऐं हिन में ज़बरदस्त रुमानियत कोन आहे। झंग आहे नज़म जो उनवान, जंहिंमें अशरफ ज़ात रहे थी, मां अहिड़े झंग में रहां थी, ॿिटा हिते कानून जुड़नि था, पाण लाइ बसि ज़िंदान ॾिसां थी, कमज़ोरनि खे पिणनि लाइ हिते कई साज़ो सामान पसां थी, जंग रुगो ताक़त जी नाहे, हिते ॾाहप जा ॾांव ॾिसां थी, अक़ल में नाहियां कंहिंखां घटि मां, पोइ बि सवे साॻ सां थी, नाज़ुक सिंफ़ बणाई मूंखे, अंदरि तुंहिंजे शैतान ॾिसां थी, कॾहिं कुता थो छोड़ी मूं ते, कॾहिं मच में आऊं सड़ां थी, हवा कॾहिं मां तोला थींदसि,
छो मां अहिड़ा ख़्वाब हलां। हाणे इहो सुंदरता खे ॻोल्हणु आहे त हीअ असांजो जेको समाज आहे न उहो ॾाढो बदसूरत आहे जेको हिन झंग में बयानु कयल आहे। त हिते सिंफ़ी इम्तियाज़ आहे, हिते माण्हू सां वॾो माण्हू वरी बदसूरतुनि जो शिकार आहे। उन में सुंदरता ॻोल्हण जी कोशिशि जो करण लाइ ही किताब सां गॾु हिकिड़ो एहतिजाज पिणु आहे त असां वटि सुंदरता आहे कोन। असांखे सुंदरता ॻोल्हणी पवंदी, असांखे सुंदरता पैदा करणी पवंदी। अॼु मूं हिकिड़ो पंहिंजी ॻाल्हि वरी थोरी कोशिशि कंदुसि घटि करियां, जीअं माना देरि बि थी वई आहे, बुक बि घणा आहिनि। अॼु अयाज़ अमीर साहिब जो कालम पियो पढ़े, अॼोको कालम, उन में हुन इहो चयो त असांजे समाज मां रुमानियत बि ख़तमु थी वई आहे, असांजे समाज मां जमालियात बि ख़तमु थी वई आहे, असांजे समाज मां शाइरी बि ख़तमु थी वई आहे, असांजे समाज मां अदबी महफ़िलूं बि ख़तमु थी वई। अॼोको कालम अथसि दुनिया अख़बार ते। पर अॼु 27 मार्च ते, अॼु साॻिए ॾींहं ते हेॾी वॾी अदबी महफ़िल, हेॾी वॾी शाइराना महफ़िल ऐं इमदाद हुसैनी साहिब जो मौजूदु हुजे, हीअ मुंहिंजे लाइ वॾी हिकिड़ी माना भाग जी ॻाल्हि आहे न, हीअ हिकिड़ी नसीब जी ॻाल्हि आहे। त इमदाद साईं जो असां दीदार कयो, इमदाद साहिब खे असीं हाणे ॿुधंदासीं बि, ऐं इमदाद साहिब खे आउं अर्ज़ु कंदुसि मैडम ज़ाहिदा अबड़ो साहिबा खे त उहो खेनि चवे त पंहिंजी शाइरी बि अर्ज़ु में कयोसीं इहो त हाणे वरी त मोटूं था। आउं हिकिड़े ॾींहुं मातली में आउं ॻाल्हियूं कंदो आहियां, तव्हां मूंखे लॻो तकीड़ करणु चए, पर कोशिशि करियां थो। आउं पंहिंजे भेण जे घर में महिमान थी वियुसि, सो उहो मुंहिंजे लाइ चांहि बि खणी आई, जेका बि मां हुन वीचारी खे ख़िदमत करणी, उन सां गॾु ॾिठी त हीउ लिखणु पढ़ण वारो माण्हू आहे, सो हिकिड़ो रिसालो खणी, उहो रिसालो हो हमसरी। ऐं उहा भेण वरी हिन एडिटर साहिबा खे को ज़ाती सुञाणंदी, चई हीअ त ज़ाहिदा अबड़ो साहिबा हिन जी एडिटर आहे। त मूं वरी किताब मतिलबु माना चङी तरह पढ़ियो, पोइ वरी असीं वरी सभु हुनजा सालाना ख़रीदार थियासीं, पोइ असीं आशिकाने हमसरी थी वियासीं। वरी अचां थो हाणे हिते दरअसल छा आहे जो हीअ किताबु जेको आहे न उहो सुंदरता ॻोल्हियूं शाइरी जो किताबु आहे ऐं हिन जो मुहूर्त आहे ऐं तमामु अहम मुक़ररीन पोयां आहिनि। पर आउं वरी इहो थो चवां त छाकाणि जो जेको मुंहिंजो तजुर्बो आहे, जेको हमसरी जे पढ़ंदड़ जे हैसियत में मुंहिंजो तजुर्बो आहे, हमसरी जे टीम जे पढ़ंदड़ जे हैसियत में मुंहिंजो तजुर्बो आहे त ज़ाहिदा अबड़ो नसर निगार वॾी आहे, ज़ाहिदा अबड़ो सफ़रनामा निगार वॾी आहे। हुन जेको इमदाद हुसैनी साहिब ते हींअर जेको एडिटर लिखियो आहे, इमदाद हुसैनी साहिब नंबर ते हिन पर्चे में मार्च जे शुमारे में, उहो तव्हां एडिटर ते पढ़ो। ऐं इमदाद साईं आउं बि ॻाल्हि करियां त नसर जी सादगी, ॾिसो न असां वटि नसर आहे न, आगा सलीम जो नसर आहे, या पाण वरी ॿियो मिसाल ॾींदासीं कुरतुल जो, त उन में थोरो गीत आहे, थोरो मुकफ़ा नसर आहे ऐं उन में थोरी शाइरी आहे। उन नसर में नसर जेको सादा ऐं उचत जहिड़ो तव्हां लिखियो आहे इमदाद साहिबु, ऐं ज़ाहिदा अबड़ो साहिबा जो नसर बि जेको आहे न उहो इंतिहाई सादा, इंतिहाई ख़ूबसूरत आहे। ऐं जेको सादो लिखी सघे थो उहो तव्हां सम्झो था त कहिड़ो कमाल अथव। हाणे वरी मोटां थो, असांजा इंटरव्यूअर मशहूरु आहिनि, मैडम महताब राशिदी, साईं नियाज़ पंवर साहिबु वेठो आहे, इवन काविश, वरी केटीएन, त नियाज़ साहिबु मैडम महताब राशिदी जेके केटीएन लाइ इंटरव्यू कया, अहिड़ा इंटरव्यू कंहिं बि माण्हू मुंहिंजे नज़र में कोन कया। आउं सम्झां थो त पहिरियों नंबर इंटरव्यूअर इलेक्ट्रॉनिक मीडिया ते उहा जेका आहे न मैडम महताब। पर जिन माण्हुनि हमसरी जा इंटरव्यू पढ़िया हूंदा त आउं इहो दवा सां थो चवां त वरी असांजे प्रिंट मीडिया में सभिनी खां वॾी इंटरव्यूअर हींअर मौजूदु दौर में ज़ाहिदा अबड़ो साहिबु, वाइस चांसलर खां इंटरव्यू, डॉक्टर खां इंटरव्यू। आउं त इहो चवंदुसि त रुबीना ख़ालिद वारो इंटरव्यू ज़ाहिदा अबड़ो साहिबु आहे, उहा पर्चो त तव्हां ख़ुदा करणु विराए सभिनी माण्हुनि खे मोकिलियो। किथां किरदार ॻोल्हणा आहिनि, किथां ग़ैर मामूली माण्हू ॻोल्हणा आहिनि। तव्हां आउं इहो चवां त ॿियो हिकिड़ो कमु इहो कजे, हमसरी सथ में हिकिड़ी सलाह थो ॾियां, तव्हां सभिनी जी इजाज़त हुजे त तव्हांजा जेके वरितल इंटरव्यू आहिनि उन्हनि जो मजमू छा आहे, त
तव्हांजे नसर जो मजमू बि शायदि त जीअं असीं भेट करे सघूं त तव्हां शाइरा त वञी वियो सभु दोस्त चवंदा ऐं पाण चवां थो तव्हां ॾिसो न हीअ जेको जंग नज़म मूं पढ़ियो आहे इन में जेका बग़ावत आहे हुन छोकिरी जे अखियुनि जी जेका सुर्खी आहे हुन छोकिरी जो जेको गुस्सो आहे ऐं समाज जी हिन बदसूरती ते जेको हुनजो एहतजाज आहे उन करे शाइरा थी चए असां सभिनी खे इहे बदसूरतियूं ख़तमु करणियूं आहिनि ऐं असांखे सुंदरता ॻोल्हणी आहे असांखे पंहिंजे समाजनि खे ख़ूबसूरत बनाइणो आहे असांखे जमालियाती तरह पंहिंजे समाजनि खे ख़ूबसूरत बनाइणो आहे इहो असां सभिनी शाइरनि असां सभिनी अदीबनि जेके सभु हिते वेठा आहिनि इहे सभु आर्ट सां मुहबत कंदड़ माण्हू आहिनि इहे सभु शाइरी सां मुहबत कंदड़ माण्हू आहिनि इहे सभई पंहिंजो वक़्तु कढी हिते आया आहिनि ऐं ॾाढो ख़ुशि आहियां अॼु अयाज़ अमीर जे कालम पढ़ण खां पोइ मूं महसूसु थियो त अदब ऐं दुनिया में शाइरी ऐं जमालियात जो दौरु ख़तमु थियो पर हिते जॾहिं आउं आयुसि त मूं अव्हां जहिड़ा दोस्त ॾिठा ऐं एतिरे तादाद में ॾिठा नियाज़ पवार साहिब खां वठी ऐं साईं रफ़ीक इसाणी साहिब खां वठी नासिर बुनियादी साहिब खां वठी वज़ीर मेमन साहिब खां वठी ख्वाजा ग़ुलाम अली कुलसाणी साहिब खां वठी इलाही केतिरा सुहिणा दोस्त मुंहिंजे जा नाला नथो खणी सघां से महिरबानी करे मूंखे माफ़ु कनि पर जेके स्टेज ते वेठा आहिनि से बि चंड चहिरा आहिनि ऐं जेके साम्हूं वेठा आहिनि उहे बि चंड चहिरा आहिनि ऐं आसमान ते बि चंड चमके जेकॾहिं हींअर दोस्त आसमान खे ॾिसनि उन में बि चंड हा चंड 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 चहिरा चंड चंड हा चंड सो ऐं छा जो पियो ॻाल्हाईंदुसि ॻाल्हियुनि मां पियो ॻाल्हियूं कढंदुसि शौक़त हुजण साहिब ॾाढी बामना गुफ़्तगू कई मुनारी साहिबु कई अज़ीज़ गोपांग साहिबु कई रोमेसा साहिबु कई पुठियां तमामु खोड़ सारा मुक़रर आहिनि ऐं मुंहिंजे लाइ हा वञा सो दुनिया जी में माना मुंहिंजे लाइ अॼु 27 मार्च 2021 ॾाढो ख़ुशी जो ॾींहुं आहे जो असां हिन किताब जो मुहूर्त कयो ऐं आओ त सुंदरता ॻोल्हियूं शाइरी जो गैर मामूली मजमू आहे ऐं उन लाइ आयल इमदाद हुसैनी साहिबु सहर इमदाद साहिबु अमर सिंधू साहिबु रेहना जलाली हाणे इन्हनि सभिनी जी महिरबानी साकिब अबड़ो साहिबु हाणे तव्हांजा इशारा आउं सम्झां पियो ऐं वञा थो सभिनी दोस्तनि जी महिरबानी थैंक यू वेरी मच अव्हां जी वॾी महिरबानी साईं बसि वक़्त जी किल्लत हुजण बाहिस असां अव्हां जो ख़िताबु मुकमल